अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त वक़्तु अची वियो आहे त ईरान सां जंग खे ख़तमु करियूं। ईरान सां दोस्ताने तौरु या मुश्किल तरीक़े सां मुआहिदो ज़रूरु थींदो। जेकॾहिं मुआहिदो न थियो त ईरान जी बिजली घरनि सनअतुनि ऐं पुलनि खे तबाह करे छॾींदासीं। उमेद करियूं था त ईरान असां जूं ॾिनल तजवीज़ूं ज़रूरु क़बूल कंदो। अमेरिकी सदर ट्रम्प चयो त ईरान सां अहम मुआहिदे जे बिल्कुलु वेझो पहुची चुका आहियूं। मुंहिंजा नुमाइंदा ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान वञी रहिया आहिनि, जेके सुभाणे शाम ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद में मौजूदु हूंदा। पाकिस्तान में अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जूं तयारियूं। ॿिन्ही धुरनि जो एडवांस टीमूं पाकिस्तान पहुचण शुरू। अमेरिकी वफ़द जे एडवांस टीम इस्लामाबाद पहुती। सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। रेड ज़ोन खे सील कयो वियो। पुलिस जे इज़ाफ़ी नफ़री मुक़रर। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में सिक्योरिटी हाई अलर्ट। मेट्रो बस सर्विस मुअत्तल। पब्लिक ऐं गुज़र ट्रांसपोर्ट जे दाख़िला ते पाबंदी। शहरनि लाइ मुतबादिल ट्रैफ़िक प्लान जारी। अरब मीडिया मुताबिक़ अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियों दौर ईंदड़ हफ़्ते थियण जा इम्कान। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त ट्रम्प खे उहो हक़ नाहे त हू चवे त ईरान पंहिंजे जोहरी हक़नि मां फ़ाइदो नथो वठी सघे। ईरान कंहिं बि मुल्क ते हमिलो करण जो इरादो नथो रखे। पत्थर जे दौर में मोकिलण वारा बयान दुश्मनीअ जा अज़म ज़ाहिर करे थो। ईरानी सदर अमेरिकी सदर ट्रम्प खे पैगाम ॾींदे चयो त ईरान जंग वधाइण नथो चाहियां, न ई वरी असां तकरार शुरू कयो। असां पंहिंजे बचाव जो क़ानूनी ऐं जाइज़ हक़ इस्तेमाल करे रहिया आहियूं। ईरान जे सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो चवणु आहे त पाकिस्तान जे ताज़े टियाकड़े वारे कोशिशुनि बैदि अमेरिका पारां ईरान खे केतिरियूं ई तजवीज़ूं मिलियूं आहिनि। तजवीज़ुनि जो जाइज़ो वठण बैदि बाज़ाब्ता जवाबु ॾिनो वेंदो। ईरानी वफ़द जे सरबराह बाकर कालिबाफ चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियुनि में पेशरफ़्त थी आहे, पर अञा बि वॾो फ़ासिलो मौजूदु आहे। अमेरिका जे ईरानी बंदरगाहनि जे नाकाबंदी करणु यटको फ़ैसिलो आहे। आबनाए होर्मुज़ मुकमल तौर ईरान जे कंट्रोल में आहे। सिंध हुकूमत हैदराबाद में 6 MGD वाटर ट्रीटमेंट प्लांटनि लाइ 22 एकड़ ज़मीन जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि हैदराबाद जे पाणी मंसूबनि बाबति अहम इजलास। हैदराबाद में 6 MGD वाटर ट्रीटमेंट प्लांट मंसूबे ते फौरी अमल दरामद जी हिदायत। रथाबंदी ऐं तरक़ियाती खाते खे ट्रीटमेंट प्लांट जो कम तेज़ीअ सां मुकमल करण जो हुकुम। मुराद अली शाह चयो आहे त असांजो मक़सदु समूरनि शहरनि खे पीअण जे पाणी जी सहूलियत फ़राहम करणु आहे। उन मंसूबे सां हैदराबाद में पाणीअ जी खोट ख़तमु थियण में मदद मिलंदी। पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गड़े सां बरसात। खैबर पख्तूनख्वा जे सवात, करक, मालाकुंड, एबटाबाद ऐं मानसेरा में तेज़ बरसात। गिलियात ऐं नारान वादीअ में बर्फ़बारी। नीलम वादीअ में लैंडस्लाइडिंग सबबि शेख बीला पॉइंट जो मुख्य हाईवे बंदि थियण सबबि 20 खां वधीक सयाहनि जूं गाॾियूं फासी पयूं। बलूचिस्तान में ज़ियारत वादी, टूबा अचकज़ई ऐं टूबा ककरी जे मथिएं इलाइक़नि में बरसात सबबि कोहिस्तान, लाची नाला वटि लैंडस्लाइडिंग सबबि कराकरम हाईवे बंदि। मौसमियात खाते मुल्क जे मथांहनि इलाइक़नि में बरसात जी अकथी करे छॾी। सखर में सवें इंसानी हयातियूं गिड़काईंदड़ 7 धुरनि जे खूनी तकरार जो जिरगो ॿिए ॾींहुं बि जारी। सर्किट हाउस में अली गौहर खान महर जी सरपंचीअ में सैलरा सोलंगी, धोंधू, भुट्टा, कोश, शर ऐं थड़त धुरनि में हलंदड़ खूनी तकरार जे नेबेरे में धुरनि जा चङा मुड़ुस शरीक। गुज़िरियल ॾींहुं झेड़ींदड़ धुरनि जा बयान कलमबंद कया विया हुआ। अॼु धुरनि खां सवाल जवाब कया वेंदा। जिरगे दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। अॼु राति ताईं जिरगे जी फतवा अचण जो इम्कान।
मशाइक बरसा सिमन नाले में विंजण दौरान नींगर फोत गोट दौड़ाई मह जे सिमन नाले में 13 साला शमशाद महर विंजंदे बुडी वियो। नींगर के बेहोशी जी हालत में कड़ी अस्पताल पहुंचायो वियो, जिते हिन दमदणी हवाले कयो। कुंभवे जो गोठ कायम गोपांग ते हथियारबंदन जो हमलो, 5 खां वधीक गोठाणा ज़ख्मी। मुतासिर गोठ जे मर्दन औरतन ऐं ॿारनि जो हमले खिलाफ़ थाणे अॻियां टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो। मुज़ाहिरीन पारां SSP खां नोटिस वठण ऐं गोठ ते हमलो कंदड़ अमलदारनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो।